चीफ जस्टिस काजी फायज़ ईसा जे रिटायरमेंट बाबत फुल कोर्ट रेफरेंस में जस्टिस मंसूर अली शाह ऐं जस्टिस मुनीब अख्तर शरीक न थिया। जस्टिस आयशा मलिक, जस्टिस अतर मिनल्ला बि शिरकत न कई। नामज़द चीफ जस्टिस यया अफरीदी चयो त चीफ जस्टिस काजी फायज़ ईसा खां सिखण जो मौक़ो मिलियो। जस्टिस काजी फायज़ ईसा औरतुनि जे हक़नि लाइ जिदोजहद कई। नामज़द चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान जस्टिस यया अफरीदी सुभाणे उहिदे जो हलफ़ खणंदो। ऐवान सदर जो सुप्रीम कोर्ट सां राब्तो हलफ़ बरदारी तक़रीब लाइ महिमाननि जी लिस्ट घुरी वई। चीफ जस्टिस जी हलफ़ बरदारी तक़रीब ऐवान सदर में थींदी। सदर आसिफ अली ज़रदारी नामज़द चीफ जस्टिस खां हलफ़ वठंदो। हलफ़ बरदारी तक़रीब जा सभु इंतज़ाम मुकमल कया विया। तक़रीब में शिरकत लाइ महिमाननि खे दावतनामा बि जारी कया विया। पाकिस्तान आलमी मालियाती फंड के $1 अरब फंडिंग लाइ बाज़ाब्ता दरख्वास्त ॾेई छॾी। नाणे वारे वफ़ाक़ी वज़ीर मोहम्मद औरंगज़ेब जो चवणु आहे त असां IMF के $1 अरब फंड जी बाज़ाब्ता दरख्वास्त ॾिनी आहे। नाणे वारे वज़ीर JP मॉर्गन बैंक जे नुमाइंदनि सां मुलाक़ात करे स्टैंड बाय अरेंजमेंट खां पोइ पाकिस्तान जी इक़्तिसादी सूरतहाल में बहितरी जो जाइज़ो पेश कयो। मोहम्मद औरंगज़ेब इस्लामी तरक़ियाती बैंक जे सदर सां बि मिलियो, जंहिंमें नाणे वारे वज़ीर तालीम, सिहत ऐं ॿियनि शोबनि में माली मुआवनत ऐं महमन डैम में IDB ऐं अरब कोऑर्डिनेशन ग्रुप जे सीड़पकारीअ जी वाखाण कई। डी चौक एहतजाज केस में PTI बानी जी भेनरुनि अलीमा ख़ान ऐं उज़मा ख़ान जूं ज़मानतूं मंज़ूर। इस्लामाबाद जी दहशतगर्दी ट्रोड़ अदालत अलीमा ख़ान ऐं उज़मा ख़ान जूं 20-20 हज़ार रुपयनि जे मुचलकनि एवज़ ज़मानतूं मंज़ूर कयूं। ATC जे जज अबुल हसनात मोहम्मद दुलकरनैन ज़मानतूं मंज़ूर कयूं। लाहौर जी दहशतगर्दी ट्रोड़ अदालत PTI बानी ख़िलाफ़ दाख़िल 9 मई जे विॻोड़नि जे केसुनि में ज़मानत वारियुनि दरख़्वास्तुनि ते ॿुधणी 2 नवंबर ताईं मुलतवी करे छॾी। ख़ैबर पख्तूनख्वा चोलिस्तान कैनाल जे तामीर खां अॻु टेलीमेट्री सिस्टम लॻाइण जो मुतालबो करे छॾियो। टेलीमेट्री सिस्टम लॻाइण ताईं पाणी जी दस्तियाबी जो अंदाज़ो नथो लॻाए सघिजे। KP हुकूमत जो CCI खे ख़त में मुतालबो कयो वियो आहे त IRSA 1991 वारे पाणी ठाह तहत पाणीअ जी दस्तियाबी जो सर्टिफिकेट जारी करे टेलीमेट्री सिस्टम ज़रिए पाणीअ जे वहिकिरे जी निगरानी मुमकिन थी सघंदी। उन खां सवाइ जेकॾहिं पाणीअ जी दस्तियाबी जो तरीक़ो अख़्तियार कयो वियो त उहो सूबनि सां सुलम हूंदो। चीन हाइब्रिड चांवरनि जी पोख में तहक़ीक़ में मदद करण जो ऐलान करे छॾियो। हिन वक़्तु 55 खां 60 मण फ़ी एकड़ चांवर पैदा थिए थो। चीन जी मदद सां पैदावार 100 खां 120 मण ताईं थी वेंदी। चांवरनि जी पैदावार में वाध हर साल $4 अरब बरामद थींदा। ज़रई रिसर्च एंड सर्विस प्राइवेट जो घरू सेक्रेटरी खे ख़त चीनी माहिरनि खे सिक्योरिटी ॾियण जी दरख़्वास्त। चांवरनि जी पैदावार वधाइण लाइ चीनी माहिरनि खे सूबे में अचण जी दावत ॾिनी वई। चीनी माहिर सूबे जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि जा दौरा कंदा, खेनि सिक्योरिटी फ़राहम कई वञे। ख़ैरपुर जी अदालत ॿाहिरां हथियार बंदनि जी फायरिंग पेशीअ ते आयल 3 ॼणा मारिजी विया। मारिजी वियलनि में शकील, हातिम ऐं बरकत कांधड़ो शामिल। मारिजी वियलनि जा मड़ अस्पताल मुंतकिल। पुलिस जो चवणु आहे त वाक़ियो पुराणो तकरार लॻी रहियो आहे, जांच कई पई वञे। वगर भरसा घणो अबड़ता मुड़स हथां ज़ाल मुबैना तौर क़तल। ॻोठ कबूल तीवड़ा में जवाबदार राजा सुमरे बंदूक जा फायर करे पंहिंजी ज़ाल तस्लीम ख़ातून खे क़तल कयो। बख्शापुर मां अगवा थी वियल 3 ॼणा अब्दुल गफ़ार गोलो, अहमद दीन ऐं ग़ुलाम अब्बास गोलो बाज़ियाब न थी सघिया। मुख़बिन जी बाज़ियाबी लाइ गोला बिरादरी जो इंडस हाईवे ते ज़ोर गढ़ वटि एहतिजाजी धरणो, रोड ब्लॉक, गाॾियुनि जूं कतारूं लॻी वियूं।
नोबल इनाम रखंदड़ माण्हुनि जो मईशत ते कैमला हैरिस जी हिमायत जो ऐलान। नोबल इनाम रखंदड़नि कैमला हैरिस जी हिमायत जी सही थियल ख़त में तस्दीक कई। डोनाल्ड ट्रंप मुल्क में कानून जी हुक्मरानी लाइ ख़तरो करार। संदन चवण आहे त ट्रंप जी भेट में कैमला हैरिस अमरीकी मईशत जी बहितर मुहाफ़िज़ हूंदी। मईशत बाबति ट्रंप जी पॉलिसी अमरीकी मईशत लाइ नाकारी हूंदी। इमर्जिंग T20 एशिया कप जा ॿई सेमीफाइनल अॼु खेॾिया वेंदा। मंझंदि 2 वॻे पाकिस्तान शाहीन ऐं श्रीलंका ए जूं टीमूं आम्हूं साम्हूं थींदियूं। ॿिए सेमीफाइनल में शाम 6:30 वॻे भारत ए जो मुक़ाबिलो अफ़गानिस्तान ए सां थींदो।